जी भाउ तव्हां प्रेस क्लब में हींअर आया आहियो प्रेस कॉन्फ्रेंस करणु इन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे छाजे करे आया आहियो हिते? भाउ जीअं त कुझु ॾींहं 3-4 ॾींहं पहिरियां असांजे भाउ ज़ुल्फ़कार खां हालाणी नेशनल हाईवे तां गाॾी 125 ऐं प्लस में 1.5 लख रुपया कैश मोबाइल फ़ोन फुरिजी विया। असां थाणे ते उन वक़्तु पहुतासीं, उनजे बावजूदि बि उनखे बार बार चयो आहे SHO कंहिं बि सूरत में असांजी का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि जी बाइकूं फुरिजनि थियूं, उन्हनि खे वापसि कनि था। साफ़ 1000 करोड़ जी गाॾी फुरिजी वई, उनखे वापसि थी, असांजी गाॾी वापसि कोन थी आहे। इन करे असां अॼु उनखे चिता था ॾियूं त 3 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं असांजी पुरियल गाॾी ऐं सामान वापसि न थियो त छंछर जे ॾींहुं ऐं वापडा यूनियन, शहरी इताद जा माण्हू, सोशल वर्कर, सियासी समाजी धुरियूं, ॻोठाणा सभिनी खे गॾु करे हिकु तमामु ज़बरदस्त एहतियाती धरणो थाणे जाड़ो लॻायो। तव्हांजो हिन सां SHO सां मुलाक़ात थी हूंदी, उन जो छा चवणु आहे, छा थो चए? अच्छा, SHO सां जेका असांजी मुलाक़ात थी, उहो चए थो बार बार तव्हां FIR करायो। असां हुनखे चयोसीं त बाबा तूं जेको आहे नामालूम FIR भली कर, बाक़ी हाणे तूं नॉमिनेट असांखे गाॾी वापसि करे रिकवर करे ॿुधाए त बाबा हिननि माण्हुनि गाॾी ॾिनी आहे, असां हुनते बिला शक FIR करायूं था, या तूं नामालूम कर। हाणे ईअं जेकॾहिं असांखे ख़बर ई न आहे त इहे माण्हू आहिनि पूरे विया आहिनि, असां गाॾी हुजे साम्हूं त असां उन्हनि ते नाले वार FIR करायूं न। वधीक तव्हांजो छा चवणु आहे, राय मला की तव्हांजो छा थींदो? ज़ुल्फ़कार तव्हां ॿुधायो की तव्हां गाॾी जेकी 2-3 ॾींहं फुरी आहे उन बारे में तव्हां थाणे ते विया हुआ, SHO छा थो चए तव्हांखे? SHO जो इहो ई चवणु आहे त तव्हां FIR करायो, नॉमिनेट FIR करायो। असां जॾहिं त कंहिंखे सुञाणो कोन था, कंहिंसां दुश्मनी न आहे। मां वापडा जो मुलाज़िम आहियां, असांजी 24 कलाक नौकिरी आहे। 24 कलाक इमरजेंसी में असां ॻोठ खां हालाणी ते ईंदा आहियूं, केॾी महिल बि फॉल्ट पए थो, केॾी महिल कंहिंजो ट्रांसफॉर्मर ख़राबु थियो, ठाहिण अचूं था। असांजो कमु ई 24 कलाक इन रोड सां आहे, असांजो अचणु वञणु रोड सां आहे। असां ई महफ़ूज़ न आहियूं त आम माण्हू केॾो महफ़ूज़ रहंदो। सुभाणे नेशनल हाईवे ते मूंखे गाॾी फुरी अथनि, पैसा फुरिया अथनि, 5 फ़ोनूं जिन वटि क्लाशन को फ़ोन ऐं पिस्टल आहिनि हथियारनि जे ज़ोर ते। 1.5 लख रुपया बिलनि जा पैसा आहिनि, जेके मूं वटि बिलनि जा पैसा हुआ 1.5 लख रुपया उहो अमाउंट फुरियो अथनि। मोबाइल आहे, मोटरसाइकिल आहे, ऐं मुंहिंजी जेको आहे जर्सी उहा लाइ खणी विया आहिनि। त को बि पुलिस वारो हुते मौजूदु न हुयो, न कोई कॾहिं SHO को पोयों आयो आहे, न काई पुलिस आई आहे। असां पाण जेॾी महिल शहरी सभु मौजूदु आयासीं, थाणे ते पहुता आहियूं, त ओॾी महिल SHO असांखे दर बदर करण जे लाइ, हटाइण जे लाइ, इहो जेको आहे सो शहरनि खे परे करण जे लाइ, हुजूमनि खे मूंखे आसिरो ॾेई करे धोखे में रखी करे चई त बसि मां 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे मोटरसाइकिल वापसि कयां थो, जंहिंखे 4-5 ॾींहुं आहे असांखे अञा आसरा थो ॾिए पियो, सिर्फ़ु आसरा थो ॾिए पियो। ऐं हुनजो इहो ई बार बार चवणो आहे त तव्हां मां जेके नाला ॼाण था हुन ते FIR कयो। असां ईअं हरगिज़ कोन कंदासीं FIR, कंहिं बि मज़लूम खे कोन फासाईंदासीं। इहो रियासत जो कमु आहे। असां आसिफ अली ज़रदारी प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट जे रियासती सभिनी इदारनि ऐं मां पंहिंजे CO सेप्को जेको आहे सो एजाज़ मंजना साहिब खे, ऐं असांजा जेके बि रेंजर्स जा इदारा आहिनि, ISI जा इदारा आहिनि, ऐं जेके बि जेको आहे सो रियासत जा इदारा आहिनि, ऐं असां सभिनी सहाफ़ी दोस्तनि खे इहा अपील कयां थो त असां वापडा जा मुलाज़िम आहियूं, असांजी 24 कलाक नौकिरी आहे। मौत जे मुंहं में अॻे ई असां परेशानियुनि जी हालत में हलूं था पिया। असांखे जो फ्लू थींदियूं, असांजो केरु घरों निकिरंदो, केरु लाइटूं ठाहींदो, केरु माण्हुनि जा मसइला हल कंदो। असां मसइला हल करण लाइ घरों निकिरूं था, रिस्क खणी निकिरूं था। महिरबानी करे असां SHO साहिब खे इहो चिता ॾियूं था, ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक सेंट्रल लेबर यूनियन जे तरफ़ां ऐं शहरी इतिहाद जे तरफ़ां, हालाणी जे नौजवान इतिहाद जे तरफ़ां, राजूनी इतिहाद जे तरफ़ां, त असांखे छंछर ताईं जेकॾहिं गाॾी, मोबाइल ऐं पैसा वापसि न थिया त असां थाणे जे अॻियां एहतिजाजी धरणो हणंदासीं। तेसीं तक न उथंदासीं जेसीं तक असांखे मोटरसाइकिल, पैसा, असांजी फुरथियल शयूं वापसि। माना तव्हांजो राय मला आख़िर इहो ई आहे? राय मला असांजो इहो ई आख़िरी